पासे वहाँ अपडेट कयूं ॾखण में आवाज़ टीवी जे रिपोर्टर शकील धारे जो ते हथियारबंदनि हमलो कयो आहे, सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे, ऑफिस में भञ ड्राप पिणु कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कयूं पिया। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वज़ीफ़े जी रक़म मां डिवाइस एजेंट्स पारां कटौतीअ जूं ख़बरूं हलाइण ते रिपोर्टर ते हमलो कयो वियो आहे। लठ बरदार माण्हुनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर शकील धारे जो खे ज़ख़्मी करण बाद ऑफिस में पिणु भञ ड्रा कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कयूं पिया। ॾखण मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर शकील धारे जो ते हथियारबंदनि हमलो कयो आहे, खेसि सख़्त ज़ख़्मी कयो वियो आहे। ऑफिस में पिणु भञ ड्रा कई वई आहे। सहाफ़ी ते हमले में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे, कलम धड़नि इहो मुतालबो कयो आहे। अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आवाज़ टीवी जे रिपोर्टर शकील धारे जो ते हमले ख़िलाफ़ कलम धड़नि में ताव पखड़ियल आहे। एक भेरो ॿीहर अपडेट कयूं। ॾखण में आवाज़ टीवी जे रिपोर्टर शकील धारे जो ते हथियारबंदनि हमलो कयो आहे, सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वज़ीफ़े जी रक़म मां डिवाइस एजेंट्स पारां कटौती जूं ख़बरूं हलाइण ते रिपोर्टर ते हमलो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल हकीम सहतो खां। जी अब्दुल हकीम, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, ॾखण शहर जे आवाज़ टीवी न्यूज़ जे रिपोर्टर शकील अहमद धारे जो मथां डिवाइस एजेंट पारां मुस्तक़ औरतुनि जी रक़म मां कटौती करण जूं ख़बरूं हलाइण ते DSP गुलज़ार अबड़ो जे चुच ते सवे लठ बिरादर माण्हुनि ज़ख़्मी करे ऑफिस में भञ ड्रा करण बाद मोबाइल फोन ऐं ॿियो पिणु सामान फुर करे विया आहिनि। जॾहिं अहिड़ो इतला ॾखण थाणे ते ॾियण बाद संदसि रिपोर्ट खे मददी अस्पताल पहुचायो वियो। उन मौक़े ते ॾखण शहर जे आवाज़ टीवी न्यूज़ जे रिपोर्टर शकील अहमद धारे जो ॿुधायो त ॾखण शहर जे बेनज़ीर इनकम सपोर्ट सेंटर ते एजेंट शौकत खोखर सनाला भेण कटौती करे रहिया हुआ, जंहिंजी कवरेज करण ते DSP बाकराणी गुलज़ार अहमद अबड़ो जे पुटनि समीरा भेण, गुलाम कादिर भेण, सनाला भेण, रुस्तम भेण 50 खां मथे माण्हुनि हमलो करे सख़्त ज़ख़्मी करे तशदुद करे ऐं मोबाइल फोन फुर करे विया आहिनि। अहिड़े अमल ख़िलाफ़ कलम धड़नि में कावड़ जी लहर छाइजी वई आहे। कलम धड़नि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकार खे अपील कई त मुलविस जवाबदारनि मथां FIR दाख़िल करे संदसि सभिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी, वॾी महिरबानी हकीम हिन हवाले सां अपडेट करण जे लाइ।